अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमावर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर अथव प्रोग्राम में तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा जिगर जी बीमारियुनि बाबति तव्हांखे ॼाण ॾींदासीं ऐं जिगर जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि। छा जिगर जी बीमारियूं असांजे मुल्क में वधी रहियूं आहिनि या घटी रहियूं आहिनि, उहे कहिड़ियूं आहिनि, जे इलाज जा कहिड़ा सुठा तरीक़ा मौजूदु आहिनि। जीअं हेपेटाइटिस बी आहे, सी आहे, ऐं चयो वञे त दुनिया में उन जा इलाज जा तमामु सुठा तरीक़ा असां वटि मौजूदु आहिनि। छा उन्हनि इलाज खां पोइ बि उहो जेको जिगर जो मरीज़ आहे उहो बहितर ऐं नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघे थो, ऐं छा उनजी वैक्सीन आहिनि। जिगर जूं ॿियूं बि खोड़ सारियूं बीमारियूं आहिनि, उन बाबति बि तव्हांखे ॼाण ॾींदासीं। ऐं जॾहिं त रमज़ान शरीफ़ हली रहियो आहे, रोज़नि ते असां काफ़ी तव्हां सां डिस्कस कई त फास्टिंग जा रोज़े रखण जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। रूहानी फ़ाइदा त पंहिंजी जॻह ते आहिनि, ऐं पर उन सां गॾो गॾु असांजा जिस्मानी फ़ाइदा बि आहिनि या मेडिकल जे हवाले सां फ़ाइदा आहिनि। छा जिगर जा जेके मरीज़ आहिनि उहे जेकॾहिं रोज़ो रखनि या फास्टिंग ते हुजनि त छा उन्हनि जो जिगर बहितर थी सघे थो, उन्हनि खे बीमारियूं नथियूं लॻी सघनि। जे फैटी लिवर आहे उन जा मरीज़ फास्टिंग या रोज़े रखण जे करे उहो पंहिंजे फैटी लिवर खे बहितर करे सघनि था। रमज़ान जे रोज़नि खां अलावा बि छा असां ॿियनि महीननि में रोज़ा रखी या फास्टिंग करे ऐं पंहिंजी जिगर खे बहितर करे सघूं था, इन पहलू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उहा आहे प्रोफेसर ऑफ मेडिसिन डॉक्टर शबनम नवीद, जेके पाण JPMC में प्रोफेसर आहिनि ऐं मेडिसिन जा। ऐं डॉक्टर साहिब जो काफ़ी सुठो कमु आहे लिवर डिज़ीज़ ते या जिगर जी बीमारियुनि ते। त डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त छा असांजे मुल्क में जिगर जी बीमारियूं वधी रहियूं आहिनि या घटी रहियूं आहिनि, या जेकॾहिं कुझु जिगर जो मरीज़ आहे त उहे एहतियात कहिड़ा करे, उनजा इलाज जा सुठा तरीक़ा कहिड़ा मौजूदु आहिनि। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी डॉक्टर साहिब, तव्हां पंहिंजो टाइम कढी हिते आयो। थैंक यू डॉक्टर वाहिद, तव्हां मूंखे इनवाइट कयो प्रोग्राम में। न महिरबानी तव्हांजी। अच्छा डॉक्टर साहिब, जॾहिं असां जिगर जी ॻाल्हि था करियूं त असांजो जेको जिगर आहे या लिवर आहे उनजी वॾी इंपॉर्टेंस आहे असांजे जिस्म में। उहो मेटाबॉलिज़म केटाबॉलिज़म जेको असां खाऊं था उनखे सॼी बॉडी खे मोकिले थो, उनजा वॾा फंक्शन आहिनि। उन ते तव्हां चओ त छा तव्हां सम्झो था त जिगर जूं बीमारियूं असां वटि केतिरियूं आहिनि? सिर्फ़ु हेपेटाइटिस बी सी आहे या ॿियूं बि बीमारियूं आहिनि? जी, असांजी सोसाइटी में, असांजे माशरे में हेपेटाइटिस जे अलावा बि ॿियूं इलाही जिगर जूं बीमारियूं आहिनि जेके मौजूदु आहिनि, ऐं उन जा काफ़ी सबब बि आहिनि जंहिंजे करे इहे बीमारियूं मौजूदु आहिनि। जीअं तव्हां सम्झो कि असां वटि आम माण्हू सिर्फ़ु कारी कामण सां वाक़िफ़ु आहे, पर उन जे अलावा हेपेटाइटिस जे अलावा बि जेके आहिनि सो काफ़ी बीमारियूं आहिनि। जीअं की फैटी लिवर डिज़ीज़ आहे, उन जे अलावा सिरोसिस, जॾहिं लिवर ख़राबु थी वेंदो आहे त सिरोसिस थी वेंदो आहे, उहो थी सघे थो। या उन जे अलावा कुझु ट्यूमर्स आहिनि, कैंसर्स आहिनि, उहे थी सघनि था। या कुझु ऑटोइम्यून डिज़ीज़िस आहिनि। ऑटोइम्यून डिज़ीज़िस मतिलबु क़ुव्वत मुदाफ़त सां रिलेटेड कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि, उन में जिगर मुतासिर थी सघे थो। ऐं हेपेटाइटिस में वायरल हेपेटाइटिस जे अलावा बि काफ़ी अहिड़ियूं बीमारियूं आहिनि, कहिड़ियूं इन्फेक्शन्स आहिनि जेके लिवर खे इन्वॉल्व करे सघनि थियूं। त कहिड़ा इन्फेक्शन, वायरल इन्फेक्शन ज़्यादा आहिनि या ॿिया इन्फेक्शन? जीअं हिकिड़ो चेन ठहियलु आहे हेपेटाइटिस A B C E, इहे मुख़्तलिफ़ इन्हनि जा ग्रुप कीअं आहिनि? जी, जिगर जेको आहे कंहिं बि इन्फेक्शन सां मुतासिर थी सघे थो, कंहिं बि वायरल इन्फेक्शन सां मुतासिर थी सघे थो, चाहे बैक्टीरियल हुजे, फंगल बि थी सघे थो। पर जेके कॉमन इन्फेक्शन्स आहिनि ऐं जेके जिगर खे घणो मुतासिर कंदियूं आहिनि ऐं घणो करे थींदियूं आहिनि, उहे वायरल इन्फेक्शन्स आहिनि। ऐं उन वायरल इन्फेक्शन में जेको वायरल हेपेटाइटिस आहे उहो असां वटि हेपेटाइटिस A B C D ऐं E, इहे जेके आहिनि सो कॉमन हेपेटाइटिस आहिनि जंहिंजे करे हेपेटाइटिस थिए थो। इहे इनखे छा कहिड़ियूं खाधनि खां थींदियूं आहिनि, कहिड़ियूं रतूबतनि या रत जे करे थींदियूं आहिनि? इन ग्रुप खे कीअं विराइबो? जी, इहो हेपेटाइटिस जेको आहे इन में हेपेटाइटिस A, हेपेटाइटिस E जेका आहे, या खाधे जे इस्तेमाल सां, ख़राबु खाधो, हा, जेको इन्फेक्टेड खाधो हूंदो हेपेटाइटिस वारो, उन जे ख़राबु इस्तेमाल सां उहो जिगर खे मुतासिर कंदो। हेपेटाइटिस B ऐं C जेका आहे उहो असां वटि घणो करे रत जे थ्रो लॻे थी, की कट लॻी वियो, को मतिलबु जिस्म में कंहिं रतूबत जे थ्रो या रत जे मिक्स थियण जे करे जेका आहे सो इन्फेक्शन जिस्म जे अंदरि पहुची वञे थी, या खाधे पीते सां नथी थिए। इन्फेक्टेड रत जॾहिं ॿिए माण्हू खे लॻे, इन्फेक्टेड रत आहे या ॿी का रतूबत आहे, कट्स लॻी विया उन सां, या जेकॾहिं ड्रिप लॻाई, इंजेक्शन्स लॻायो ऐं उन में तव्हां इन जो सैनिटाइज़ेशन जो ख़्यालु नाहे कयो त उन में इहे चांसिस थी सघनि था। इन जे अलावा हेपेटाइटिस D बि आहे, पर हेपेटाइटिस D वरी जॾहिं हेपेटाइटिस B हूंदो आहे कंहिं मरीज़ खे त उन खे थी सघे थी, वरना न थींदी आहे। अच्छा, जॾहिं कॾहिं कॾहिं मरीज़ ईंदा आहिनि तव्हां वटि आया बि हूंदा त उनजूं अखियूं बिल्कुलु सायूं नज़र ईंदियूं, हथनि जेके नुंहंनि उहे बि सावा थी वेंदा आहिनि। छा इहा हेपेटाइटिस B C आहे या आम हेपेटाइटिस आहे? पोइ वरी इन जे लाइ इलाज जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, माण्हू कुझु पढ़ाईंदा आहिनि, कुझु ॿिया टोटका बि इस्तेमालु कंदा आहिनि। छा इहा बीमारी वाक़ई टोटकनि सां ठीकु थी सघे थी?
जी ॾिसो ये इनखे आम माण्हू त चवंदो आहे त साई थी वई। हा साई जो हा साई असल में जिगर जे सही कमु न करण जे करे थींदी आहे। पोइ उहो भले हेपेटाइटिस जे करे थियो हुजे या ॿिए कंहिं वजह सां थी सघे थो। जॾहिं बि जिगर मुतासिर थींदो त साई उन जी अलामत आहे, सही उहो उन शक्ल में ज़ाहिर थींदी। हाणे हेपेटाइटिस अगरि तव्हां चओ था त इहो उन्हनि सां टोटकनि सां ठीकु थींदो या न थींदो, त हेपेटाइटिस ए आहे उहो वक़्त सां गॾु गॾु पाण बि अगरि क़ुवत मुदाफ़त सुठी आहे त ठीकु थी वेंदो। हेपेटाइटिस ई जेका आहे उहो बि पंहिंजे लेखे ई ठीकु थी वेंदो। पर जेकॾहिं हेपेटाइटिस बी सी आहे त उन में चांसिस आहिनि त ठीकु बि थी सघे थो ऐं उन में चांसिस बि आहिनि त उहो अॻिते हली अञा जिगर खे वधीक ख़राबु करे उते वञी सम्झो कि उहो वायरस वेही रहे जिगर जे अंदरि ऐं उन खे अॻिते हली वधीक नुक़सानु करे सिरोसिस करे या ॿियो डैमेज वधीक करे सघे थो। सो टोटकनि में अक्सर ईअं ई थींदो आहे त आम मरीज़ खे जॾहिं खणी वेंदा आहिनि कंहिं जॻह ते कुझु पढ़ाईंदा आहिनि या अहिड़े क़िस्म शयूं कंदा आहिनि त उहो वक़्त सां गॾु गॾु उनजो हिकिड़ो पंहिंजो टाइम पीरियड हूंदो आहे, उन सां गॾु ठीकु थी वेंदो आहे मरीज़। पर ज़रूरी न आहे त उहा ए ऐं ई हुजे या ख़ुदा न ख़ासिता कॾहिं कॾहिं तमामु घणी बीमारी थी वेंदी आहे त उन में पोइ चांसिस थी सघे थो त मरीज़ खे को नुक़सानु थी वञे ऐं उहो ठीकु न थी तव्हां सघे। छा त सम्झो हेपेटाइटिस ए ऐं हेपेटाइटिस ई जी ॻाल्हि था करियूं, इहे डेंजरस आहिनि, इहे बि अमवात ॾांहुं मरीज़ खे वठी वञनि सघे थियूं, इन्हनि में का कॉम्प्लिकेशन आहे? जी हेपेटाइटिस ए जेको आहे उहो सेल्फ लिमिटिंग डिज़ीज़ आहे। सेल्फ लिमिटिंग डिज़ीज़ जो मतिलबु इहो आहे त उहा थींदी कुझु अरिसो जिस्म में रहंदी, उन खां पोइ ठीकु थी वेंदी। सही। पर कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंमें हेपेटाइटिस ए भी नुक़सानु करे सघे थी, जीअं जेकॾहिं उनजी क़ुवत मुदाफ़त घटि आहे, बीमार माण्हू आहे, डायबिटिक पेशेंट आहे या पोड़ो माण्हू आहे, नंढो तमामु नंढो ॿारु आहे, त उन में बि हेपेटाइटिस ए उन खे तमामु घणो नुक़सानु पहुचाए सघे थी। हेपेटाइटिस ए जे मुक़ाबले में हेपेटाइटिस ई वधीक नुक़सानु पहुचाईंदी आहे। अच्छा। कुझु अगरि जेकॾहिं तव्हांजी क़ुवत मुदाफ़त मरीज़ जी ठीकु आहे त उहो जल्दी ठीकु थी वेंदो। पर जेकॾहिं मरीज़ स्पेशली उहे मरीज़ जेके हमल वारियूं औरतूं आहिनि उन में चांसिस हूंदा आहिनि कॾहिं ख़ुदा न ख़ासिता मौत बि थी सघे थी उन में, मतलब एतिरो ख़तरनाक थी सघे लिवर थो। फेल्योर न वेंदो मरीज़ जो? जी हेपेटाइटिस ई जा पेशेंट जेकॾहिं प्रेग्नेंट पेशेंट खे थिए थो या तमामु नंढे ॿार खे या तमामु घणी वॾी एज जी उमिरि जे माण्हू खे थिए थो या क़ुवत मुदाफ़त घटि आहे, ॿी का बीमारी आहे, त उन में लिवर फेलियर जा चांसिस वधीक हूंदा आहिनि हेपेटाइटिस ए जे न तव्हां चओ मुक़ाबले। त हेपेटाइटिस ए सेल्फ माना पाण ई ठीकु थी वेंदी बीमारी जी कुझु उन जो हिकिड़ो पंहिंजो टाइम पीरियड, पर छा हिन जो इलाज न कराइणु घुरिजे, डॉक्टरनि ॾे न वञणु घुरिजे? हेपेटाइटिस ए ऐं हेपेटाइटिस ई जूं वैक्सीन्स असां वटि आहिनि, हिफ़ाज़ती टीका आहिनि, पर स्पेसिफिकली को इलाज कोन्हे। पर डॉक्टर सां मशवरो त करे सघिजे थो न? जी बिल्कुलु, उन में इहो आहे त काफ़ी सपोर्टिव केयर कई वेंदी आहे। केयर सपोर्टिव खाधनि पीतनि में कंहिं शइ में एहतियात करे उनखे उन वक़्त में ठीकु करे जी जेसि ताईं जिगर डैमेज आहे उन टाइम ताईं असां उनखे सपोर्टिव केयर ॾींदा आहियूं, ड्रिप्स लॻाईंदा आहियूं या दवाऊं ॾींदा आहियूं जंहिंजे तरीक़े सां सपोर्ट मिलंदी त उहो ठीकु थी वेंदो जी आहे। हेपेटाइटिस फेलियर ॾांहुं न वञे जी त इन करे अहिड़ा मरीज़ डॉक्टर ॾे वञणु ज़रूरी आहे। साई जंहिंखे बि आहे उन खे ज़रूरु डॉक्टर ॾे वञणु घुरिजे ऐं टेस्ट कराए ॾिसणु घुरिजे त कहिड़े क़िस्म जो हेपेटाइटिस आहे। अच्छा तव्हां छा था सम्झो हेपेटाइटिस सी ऐं बी जिन जो तव्हां ज़िक्र कयो जेके असां वटि कॉमन बि आहिनि ऐं ॾाढियूं ख़तरनाक बि आहिनि, लिवर खे डैमेज बि कनि थियूं, अहिड़ा मरीज़ ठीकु बि ॾाढा मुश्किल सां थियनि था, त हेपेटाइटिस बी या सी हिन में त असां वटि वधी रहिया आहिनि? हेपेटाइटिस बी ऐं सी ॾिसो असां वटि काफ़ी शयुनि जो चेक एंड बैलेंस न आहे। असां वटि आम क्लिनिक्स आहिनि या ॿी जॻह आहिनि जिथे वैक्सीनेशन जो इंजेक्शन्स जो या ड्रिप लॻाइण जो सही इंतज़ाम न आहे। उन्हनि जो जेको आहे स्टरलाइज़ेशन अगरि सही न आहे, सैनिटेशन उन माहौल जी जेका साफ़ु सुथराई न आहे, त उन में चांसिस घणा आहिनि त हेपेटाइटिस बी ऐं सी थिए थी। त उहे उन सभिनी एरियाज़ में जिथे इन सफ़ाई सुथराई जो ख़्यालु न आहे, क्लिनिक सही मेंटेन थियल न आहिनि, इंजेक्शन्स हिकिड़े माण्हू खे लॻाइण खां पोइ ॿिए माण्हू खे लॻायो वञे थो, या ब्लड ट्रांसफ्यूशन्स आहिनि जिथे ब्लड बैंक जेके आहिनि सो प्रॉपर स्क्रीन करे ब्लड जेको आहे सो स्टोर नथियूं कनि, इन सभिनी जॻहनि में चांसिस घणा आहिनि हेपेटाइटिस थियण जा। ऐं असां वटि इतफ़ाक़ इहो आहे त काफ़ी दफ़ा हेपेटाइटिस जे करे के ख़ासि अलामतूं ज़ाहिर थींदियूं बि न आहिनि। जेकॾहिं अलामत ज़ाहिर नथी थिए त मरीज़ चेकअप कराइण बि नथो वञे। त उन जे करे हेपेटाइटिस जेके डिफरेंट क़िस्म जूं आहिनि असां वटि बी आहे सी आहे, इहे तमामु घणे नंबर में मौजूदु आहिनि मरीज़ असां वटि। अच्छा मौजूदु आहिनि पर ऐं केतिरा देर सां आहिनि ज़ाहिर थियूं थियनि। जी काफ़ी बीमारी अहिड़े क़िस्म जा जो काफ़ी टाइम खां पोइ ज़ाहिर थी थिए। सही। त उन करे छा नंबर आहे, एग्ज़ैक्ट नंबर छा आहे, उहो त कंहिंखे बि का ख़बर न आहे त केतिरो थी सघे थो, पर तमामु घणे नंबर में असां वटि हेपेटाइटिस सी ऐं बी जा मरीज़ मौजूदु आहिनि। अच्छा कहिड़ियूं 4-5 शयूं जीअं इंजेक्शन री इंजेक्शन हिकिड़े मरीज़ लॻाए, ॿिए खे लॻाए, ड्रिप लॻाई या शेव करणु या नेल कटर या ॾंद वञी कंहिं करणु या ऑपरेशन करणु या एमरजेंसी में इलाजु करणु, रत हिकिड़े माण्हू जो ॿिए माण्हू खे लॻाइणु, या जेकॾहिं घरवारी खे आहे या
उनजे घरवारे खे आहे त उन्हनि जो पाण में जेको मेलाप आहिनि इहे सभु ज़रिया आहिनि हेपेटाइटिस बी ऐं सी जे फैलाव जा? जी बिल्कुलु, इहे इन सभिनी तरीक़नि जी मदद सां हेपेटाइटिस बी या सी हिकु माण्हू खां ॿिए माण्हू खे लॻी वञे थी। यानी सम्झो कि कंहिं माण्हू खे धकु लॻी वियो, हिनखे टाका लॻाइणा पिया, उहो सैनिटाइज़ नंढो प्रोसीजर हो, वॾो ऑपरेशन हो या को बि नंढो ऑपरेशन हो, उन ऑपरेशन जे थ्रू गुज़रियो माण्हू, या माण्हू ॿाहिरि शेव कराईंदा आहिनि, आम जेके आहिनि सो गलनि में जेके आहिनि सो वेठा आहिनि शेव कराइण वारा आहिनि, उन्हनि खे उहो साॻे ई साॻियो ब्लेड जेको आहे जेकॾहिं यूज़ कयो आहे। जी, औरतूं आहिनि उहे पार्लर्स वग़ैरह ते वञनि थियूं या पियर्स, उन में त चांसिस घटि आहिनि, पर पार्लर्स वग़ैरह ते जेकॾहिं मैनिक्योर पेडिक्योर टाइप जी शयूं थियनि थियूं ऐं उते बि सैनिटाइज़ेशन अगरि प्रॉपर न आहे त उते बि थोरो घणो रिस्क कंहिं हद ताईं मौजूदु आहे। या घर में हिकिड़ो मरीज़ आहे जंहिंखे हेपेटाइटिस बी या सी आहे ऐं उहो सभु शयूं यूज़ कनि था, जीअं शेविंग किट्स वग़ैरह यूज़ कनि था, नेल कटर्स यूज़ कनि था, त उन में चांसिस थी सघनि था त उनखे लॻी वञे। हस्बैंड खां वाइफ खे लॻी सघे थो, वाइफ खां हस्बैंड खे लॻी सघे थो इन्फेक्शन। अच्छा, जेकॾहिं हेपेटाइटिस बी या सी जो मरीज़ इलाज हुनजो शुरू थी वियो आहे, छा उहो उनजे बावजूदि बि इलाज जे दौरान उहो कंहिं ॿिए खे इन्फेक्ट करे सघे थो, या इलाज जे दौरान उनजा वायरस घटी वेंदा? जी, उन जे कुझु टेस्ट हूंदा आहिनि जंहिंमें वायरल लोड जी ख़बर पवंदी आहे असांखे। हेपेटाइटिस सी त तमामु घटि टाइम जी ड्यूरेशन में इलाजु मुकमल थी वेंदो आहे, त उन खां पोइ असां चेक करे ॾिसंदा आहियूं त वायरस जिस्म में मौजूदु आहे या न आहे। जेकॾहिं वायरस जिस्म मां ख़तमु थी वियो आहे दवा जे करे त पोइ उन में कोई इशू न आहे। ठीकु आहे, उहो उन में हिकिड़ो टाइम पीरियड आहे जेको 3 खां 6 महीननि जो इलाज जो ड्यूरेशन आहे, जंहिंमें मरीज़ खे एहतियात करण जी ज़रूरत आहे। ऐं ज़्यादातर चांसिस इहे ई आहिनि त हाणे त छा टैबलेट फॉर्म में इलाज अची वियो आहे। मां हुन ते अचां थो, इलाज मतिलबु बी में बि इहो ई आहे, जेकॾहिं मरीज़ ठीकु थी वियो आहे त पोइ उहो ॿिए खे मरीज़ खे वायरस ॾेई नथो सघे? जेकॾहिं हा वायरल लोड तमामु घटि आहे ऐं बिल्कुलु ई ख़तमु थी वियो आहे, वायरस जिस्म में न आहे, त पोइ चांसिस न आहिनि त उहो हिकिड़े मरीज़ खां ॿिए मरीज़ खे लॻंदो। अच्छा, हिन वक़्तु छा हेपेटाइटिस सी जो इलाजु तमामु सुठो मौजूदु आहे दुनिया में? जी, हेपेटाइटिस सी में अॻे तमामु वॾो मसइलो इहो हूंदो हुयो त इंजेक्शन्स मौजूदु हूंदा हुआ, जेके माण्हुनि जे लाइ हिकिड़ो त उनजा साइड इफेक्ट्स वधीक हूंदा हुआ ऐं मरीज़ जेको आहे सो राज़ी कोन थींदो हो इंजेक्शन लॻाइण ते। पर हाणे छा लाइ जो काफ़ी अर्सो थी वियो आहे ऐं हाणे इन जूं गोरियुनि जी फॉर्म में इलाजु अची वियो आहे ऐं उन जो रिज़ल्ट तमामु सुठो आहे। सो मोस्टली घणो करे कुझु तमामु घटि नंबर पेशेंट्स अहिड़ा आहिनि जेके ठीकु नथा थियनि, बाक़ी तमामु घणे जेके नंबर आहे पेशेंट्स जो उहे सभु ठीकु थी वञनि था। न त हेपेटाइटिस सी जो कहिड़ी स्टेज ते मरीज़ खे इहे दवाऊं ठीकु करे सघनि? जेकॾहिं हुन मरीज़ जो लिवर जे करे पेट में पाणी अची वियो आहे, पोइ बि इहे दवाऊं असरु करे सघनि थियूं? हेपेटाइटिस सी या बी जे मरीज़ में असांजो जेको पंहिंजो इलाज जो टारगेट इहो हूंदो आहे त जिगर डैमेज न थिए। हा, उहो त पहिरीं ॻाल्हि आहे, पर मरीज़ तव्हां वटि देरि सां बि त ईंदा आहिनि। हा, असां वटि देरि सां बि ईंदा आहिनि, त उहो जेकॾहिं मरीज़ उन स्टेज ते अची वियो आहे जो हुनखे सिरोसिस न आहे थियो, सिरोसिस न आहे थियो त उन खां पहिरीं असांखे जिगर खे बचाइणो हूंदो आहे सिरोसिस खां, तॾहिं हुनजो इलाजु कयो वेंदो आहे। पर इन केस जेकॾहिं मरीज़ अचे ई सिरोसिस जी स्टेज ते थो, जॾहिं तव्हां चओ था त पेट में बि पाणी अची वियो, बाक़ी अची वियो, हाणे लिवर जो जेको डैमेज थी चुको आहे, जेको फाइब्रोसिस या सिरोसिस थी चुको आहे, उहो वापसि न थींदो। बसि अहिड़े मरीज़नि खे सिर्फ़ु हिकिड़ो फ़ाइदो थींदो आहे, उहो फ़ाइदो इहो आहे त उन में कैंसर थियण जा चांसिस जेके आहिनि सो उहे ख़तमु थी वेंदा आहिनि। जेकॾहिं इहे दवाऊं उन मरीज़ खे ठीकु न करे सघंदी, उन जे जिगर खे ठीकु न करे सघंदी, उन ज़ाहिर आहे जिगर जी बीमारी आहे त उन जिगर खे उन दवा सां ठीकु न थींदो, पर जेकॾहिं माना आख़िरी स्टेज में न आहे त मरीज़ ठीकु थी वेंदो। अच्छा, इन हेपेटाइटिस सी जो इलाजु केतिरे अरसे ताईं हलंदो आहे हाणे? हेपेटाइटिस सी जो इलाजु कुझु फैक्टर्स हूंदा आहिनि जंहिंखे असां डिसाइड करे ॾींदा आहियूं, पर घणो करे 3 खां 6 महीननि जे अंदरि जेको आहे सो इलाजु कंप्लीट करे छॾींदा आहियूं। कंप्लीट थी वेंदो, पोइ उनजी टेस्ट कंदो, जेकॾहिं वायरस न आहे त दवा बंदि करे छॾींदो? जी, जेकॾहिं उन जो PCR नॉर्मल अची थो वञे त उन खां पोइ उन जी दवा बंदि थी वेंदी आहे। दवा त उहे 3 खां 6 महीना ई ॾियणी हूंदी आहे। PCR थींदो आहे, उहो नेगेटिव आहे या पॉज़िटिव आहे उन ते डिसाइड थींदो आहे। पॉज़िटिव आहे त वरी दवा पॉज़िटिव आहे त पोइ उन हिसाब सां असां दवाउनि खे चेंज करे बि ॾेई छॾींदा आहियूं। अच्छा, त ॾिसंदा आहियूं पहिरीं कहिड़ी दवा ॾिनी। जेकॾहिं उहो मरीज़ ठीकु थी वियो, छा ॿीहर बि हुनखे हेपेटाइटिस सी थी सघे थी? जी बिल्कुलु, हिकिड़ो मरीज़ जंहिंखे हेपेटाइटिस सी हिकिड़ो दफ़ो थी चुकी आहे, उनखे वरी ॿीहर बि चांसिस आहिनि त उनखे हेपेटाइटिस सी न, उन जेको उनजो वायरस मौजूदु आहे जिस्म में, उन करे थींदी या ॿाहिरां को वायरस अची उनखे ॿीहर इन्फेक्ट कंदो? अच्छा, 2 शयूं थींदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं रीएक्टिवेशन ऑफ वायरस बि थींदा आहिनि, थी सघे थो। उन करे असां कोशिशि कंदा आहियूं त वरी साल जे अंदरि उन मरीज़ जो वरी PCR करे चेक करे वठंदा आहियूं त छा ॿीहर त ज़ाहिर न थी रहियो आहे वायरस। ऐं ॿियो इहो आहे त ॿाहिरियों बि इन्फेक्शन ॿीहर थी सघे थो पेशेंट खे, त माना इहा अहिड़ी बीमारी जा ॿीहर थी सघे? ॿीहर थी सघे। अच्छा, हेपेटाइटिस बी जा मरीज़ जेके आहिनि उहे तव्हां सम्झो था वधी रहिया आहिनि, उन्हनि ते कंट्रोल आहे, उनजो इलाजु सही आहे?
जी हेपेटाइटिस बी जा मरीज़ डॉक्टर वाहिद असां वटि मूंखे ॾाढो इन शइ जो अफ़सोस थींदो आहे, मां हींअर इन ॻाल्हि ते ॻाल्हायां थी त असां वटि हेपेटाइटिस बी जी वैक्सीन मौजूदु आहे, हिफ़ाज़ती टीको मौजूदु आहे। उन जे बावजूदि मरीज़ त अचनि उन पिया। जे बावजूदि असां वटि स्पेशली इंटीरियर मां तमामु घणो मरीज़ ईंदो आहे। इंटीरियर जो मतिलबु इहो आहे त जेके ॻोठाणा इलाइक़ा आहिनि, जो रीज़न इहो आहे त न उहो हिफ़ाज़ती उन्हनि खे अवेयरनेस न आहे, ॼाण न आहे त को हिफ़ाज़ती टीको बि लॻाइणो आहे। ऐं ऑब्वियसली उते उहो सिस्टम बि क्लिनिक्स या ॿिया सेटल न आहिनि, त उहो चांसिस इन्फेक्शन जा वधी था वञनि। त उहो असांखे जेको आहे सो इन शयुनि खे ॾिसणो पवंदो त असां घटि में घटि जेको हिफ़ाज़ती टीको मौजूदु आहे त छो न उन्हनि खे असां हिफ़ाज़ती टीको लॻाए इन्हनि खे ठीकु करे सघूं। न पर जेकॾहिं ॾिठो वञे त काफ़ी अरसे खां असां वटि हेपेटाइटिस बी जा हिफ़ाज़ती टीका लॻनि पिया, जेके ॿार ॼमनि था उन्हनि खे फ़ौरन लॻाइनि था। त मुंहिंजे ख़्याल में वॾो हिकिड़ो हिसो माण्हुनि जो जेको आहे सो उन्हनि खे त हिफ़ाज़ती टीको लॻल हूंदो, या हिफ़ाज़ती टीके लॻण जे बावजूदि बीमारी थी सघे थी? न, हिफ़ाज़ती टीका लॻण खां पोइ बीमारी जा चांसिस न आहिनि। उन में सिर्फ़ु कॾहिं कॾहिं अहिड़े मरीज़नि खे हेपेटाइटिस बी थी सघे थो हिफ़ाज़ती टीकनि जे अलावा बि, जिन जी क़ुवत मुदाफ़ियत सही न हूंदी आहे। जीअं सम्झो कि गुर्दे जा पेशेंट्स आहिनि, जंहिंजो गुर्दो ख़राबु थी वियो आहे, उन्हनि जी हेपेटाइटिस बी जी डोज़ेज़ ईंदी। तव्हां सम्झो था हेपेटाइटिस बी जा मरीज़ कुझु वधीक पिया अचनि या कुझु कंट्रोल आहे? कंट्रोल त तव्हां कोन था चई सघो, छाला जो पेशेंट्स अचनि था पिया तव्हां वटि, पेशेंट्स आहिनि। अच्छा, इन ते ज़रूरु मां ॻाल्हाईंदुसि त जेकॾहिं हेपेटाइटिस बी जो मरीज़ खे इलाजु कयो, उहो ठीकु थी वियो त छा वायरस उन जिस्म में रहे थो या नथो रहे, उनखे पोइ हेपेटाइटिस डी थी सघे थी या नथी थी सघे। इन्हनि जेके पहलू आहिनि इन्हनि ते ज़रूरु ॻाल्हि कंदासीं, पर वक़्तु नंढे वक़्ते जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजो ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयो। अच्छा डॉक्टर साहब, वक़्फ़े सां पहिरीं तव्हां हेपेटाइटिस बी जी ॻाल्हि कई त मरीज़ जा अचनि था, इन करे असां चई नथा सघूं त को कंट्रोल थियो आहे। पर हेपेटाइटिस बी जो जेकॾहिं वैक्सीन बि आहे, पर जेकॾहिं मरीज़ अची वियो तव्हां वटि, त छा अहिड़ा सुठा इलाज जा तरीक़ा आहिनि त उन वायरस खे कंट्रोल करे उहो मरीज़ नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघे थो? जी बिल्कुलु, जेकॾहिं वायरस टाइमली पेशेंट अची वियो आहे ऐं उन खे अच्छा, इन में बि आहे त टाइमली अचे, देरि सां न अचे? देरि सां जेकॾहिं जिगर ख़राबु थी वेंदो, सिरोसिस थी वेंदो, त पोइ इलाज जो फ़ाइदो न आहे। पोइ इलाज जो फ़ाइदो न आहे न। पर जे वक़्त सां अचे थो त कहिड़ा हेपेटाइटिस बी जे लाइ इलाज जा तरीक़ा तव्हां वटि मौजूदु जी आहिनि? हेपेटाइटिस बी जे लाइ बि गोरियूं ई ॾिनियूं वेंदियूं आहिनि, गोरियुनि जो इलाजु आहे। उन जे अलावा जेकॾहिं हेपेटाइटिस बी सां गॾु हेपेटाइटिस डी बि आहे त पोइ इंजेक्शन लॻाईंदा आहियूं असां। अच्छा, ॿिन्ही जो हाणे गोरियुनि ते इंजेक्शन जी ज़रूरत कोन्हे? अगरि बी सां गॾु डी जी ॻाल्हि न पियो करियां। जी जी सिर्फ़ु बी आहे त उन में असां गोरियूं ॾींदा आहियूं, गोरियुनि जे तरीक़े सां। जो अरसो केतिरो आहे? उन जो ड्यूरेशन फिक्स ड्यूरेशन आहे, उहो असां टेस्ट कंदा वेंदा आहियूं, चेक कंदा वेंदा आहियूं त पेशेंट ठीकु थियो आहे या न आहे थियो। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त मरीज़ खे सॼी उमिरि बि दवा खाइणी पवंदी आहे। अच्छा, कुझु कंडीशन छा जेकॾहिं उहो साल खाधई या 2 साल हेपेटाइटिस बी जो मरीज़ कंहिं इलाजु करायो तव्हां वटि, छा हुनजा वायरस मुकमल ख़तमु थी वेंदा या कुझु रहंदा हुन जिस्म में? उन में ईअं बि थी सघे थो त उन जो वायरस जेको आहे सो जिस्म में मौजूदु रहे, पर उन जो नंबर तमामु घटि थी वञे। सो उन में इहो फ़ाइदो थींदो त मरीज़ जे जिगर डैमेज कोन थींदो, माना एतिरो एक्टिव न हूंदो। हा, एक्टिव न हूंदो। अहिड़े मरीज़नि खे असां अक्सर बेशितर दवा मुसलसल खाइण लाइ पिया ॾींदा आहियूं। ऐं कुझु मरीज़ अहिड़ा आहिनि जंहिंजे दवा ॾियण खां पोइ जेको आहे असांजो वायरस बिल्कुलु ठीकु थी वेंदो आहे ऐं उन खां पोइ उहे बिल्कुलु ठीकु थी वेंदा आहिनि ऐं बाद में पोइ उन खे वरी हिकिड़ो दफ़ो रिपीट चेक करे। हेपेटाइटिस डी जो तव्हां काफ़ी ज़िक्र कयो, त हेपेटाइटिस डी थियण जा कहिड़ा सबब आहिनि? हेपेटाइटिस बी डी सिर्फ़ु हिकिड़ी कंडीशन में थींदो आहे जॾहिं जिस्म जे अंदरि हेपेटाइटिस बी मौजूदु हुजे। हेपेटाइटिस डी जे लाइ ज़रूरी आहे त पहिरीं हेपेटाइटिस बी जेका आहे बॉडी जे अंदरि मौजूदु हुजे, उन खे ई थी सघे थो, अलॻि सां न थींदो। अच्छा, अलॻि सां न थींदो। पोइ उन जो इलाज जो तरीक़ो साॻियो हेपेटाइटिस बी वारो आहे? न, उन में इहो आहे त इहो गोरियुनि सां अञा उन जो प्रॉपर इलाजु न आहे मौजूदु, त उन में उन जे लाइ असां उन खे इंजेक्शन्स लॻाईंदा आहियूं। अच्छा, इंजेक्शन्स ॾींदा आहियूं ऐं उन में चांसिस तमामु घटि आहिनि पेशेंट जे ठीकु थियण जा। मतिलबु उहो पेशेंट जंहिंखे बी आहे उन जा चांसिस वधीक आहिनि, पर जेकॾहिं बी सां गॾु डी आहे त उन जा चांसिस घटि थी वेंदा आहिनि ठीकु थियण जा। ऐं घणो करे असां हिकिड़ो सुवालु थो न पवंदो त हेपेटाइटिस बी या हेपेटाइटिस सी, इन जे जॾहिं वायरस जिस्म में वञे थो त काफ़ी अरसे खां पोइ 5 साल 4 साल 8 साल 2 साल खां पोइ मरीज़ ज़ाहिर छो थो थिए? पहिरीं उन मरीज़ खे कीअं ख़बर पए त जल्दी पंहिंजो इलाजु कराए? असां वटि स्क्रीनिंग त थिए कोन थी मरीज़नि जी, काफ़ी दफ़ा पेशेंट चेक कराईंदा ई न आहिनि त उनखे BSc आहे, उनजो अलामात बि न आहिनि। अचानक कंहिं ॿिए मर्ज़ लाइ वियो त ख़बर पई? हा, ॿिए मर्ज़ लाइ वियो, के सर्जरी कराइण वियो ऐं हेपेटाइटिस बी जो टेस्ट लिखियो वियो त उन में उहो टेस्ट कराईंदा आहिनि त ख़बर पइजी वेंदी आहे।
या मरीज़ खे ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं जो लिवर जो कॉम्प्लिकेशंस डेवलप थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि, जंहिंमें सोज अचणु पेरनि ते या पेट ते सोज अचण थी वई या साई थी वई, केॾी महिल जॾहिं लिवर तमामु घणो ख़राबु थींदो आहे तॾहिं बि साई थी वेंदी आहे, या ख़ुदा न ख़ासिता तमामु घणी प्रॉब्लम्स थी वियूं, रत जी उल्टी अची वई, बेहोशी थी वई, इहे उहे कॉम्प्लिकेशंस आहिनि जेके एंड स्टेज लिवर डिज़ीज़ वारियूं हूंदियूं आहिनि। त उन में पोइ मरीज़ कॾहिं कॾहिं सिर्फ़ु डायरेक्टली इन इशूज़ सां गॾु अची वेंदा आहिनि। चलो जो शुरूआती जेके शुरूआत में ख़बर न पवंदी आहे, अलामात कोन इन करे इहा बीमारी जेका असां काफ़ी जॾहिं आख़िरी स्टेज थी वेंदी आहे त पोइ मरीज़ जी एॾी कंडीशन सुठी न हूंदी आहे जो ठीकु थी सघे। अच्छा, लिवर सिरोसिस जो तव्हां ज़िक्र कयो, लिवर सिरोसिस का बीमारी आहे या कंहिं बीमारी जे करे लिवर सिरोसिस थींदो आहे? लिवर सिरोसिस जो मतिलबु इहो आहे त लिवर जे अंदरि जेको उनजो नेचुरल सिस्टम आहे, जेके सेल्स आहिनि, निज़ाम आहे, उहो ख़राबु थी वञे, उहो सम्झो कि डैमेज थी वञे, फाइब्रोस थी वञे। उनजा रीज़न्स? हा, उनजा रीज़न्स उहे ई आहिनि जीअं हेपेटाइटिस, वायरल हेपेटाइटिस आहे। अगरि वायरल हेपेटाइटिस टाइमली तव्हां उनजो इलाजु न कयो त उहो सिरोसिस में कन्वर्ट थी वेंदो। उनजे अलावा ऑटो इम्यून हेपेटाइटिस आहे, उहो सिरोसिस में कन्वर्ट थी वेंदो आहे। कुझु ऑटो इम्यून डिज़ीज़िस आहिनि, क़ुवत मुदाफ़े सां रिलेटेड डिज़ीज़िस आहिनि, जंहिंमें बि जेको आहे सो लिवर जो सिरोसिस थी सघे थो। अच्छा, त सिरोसिस जो इलाजु आहे असां? लिवर सिरोसिस जो इलाजु कंहिं दवा सां या इन्हनि शयुनि सां त नथा करे सघो तव्हां, जेकॾहिं घणो थी वियो आहे सिरोसिस, पर लिवर ट्रांसप्लांट जो ऑप्शन तव्हां वटि आहे। पाकिस्तान में हाणे कैंसर पहिरीं थींदी आहे या लिवर सिरोसिस पहिरीं थींदो आहे? जेको रूटीन में घणो कॉमन मरीज़ ईंदो आहे उन खे पहिरीं हेपेटाइटिस थींदी आहे, उन खां पोइ सिरोसिस थींदो आहे, ऐं सिरोसिस थियण खां पोइ लिवर जो कैंसर थींदो आहे। पर कॾहिं कॾहिं तमामु कॾहिं कॾहिं रेयर कंडीशन्स में पहिरीं जेको आहे सो ट्यूमर सां गॾु बि पेशेंट अची सघे थो, कैंसर सां गॾु बि अची सघे थो। पर जेको रूटीन वारो सिस्टम आहे उन में हेपेटाइटिस, हेपेटाइटिस खां पोइ सिरोसिस, सिरोसिस खां पोइ जेको आहे सो कैंसर थियण जा चांसिस हूंदा आहिनि मरीज़ खे। अच्छा, त मतिलबु असांखे छो जीअं हाणे शुगर जी ख़बर न पवंदी आहे, शुगर थी वई जेसीं वञी टेस्ट न कराईंदो ख़बर न पवंदी, ब्लड प्रेशर बि ईअं आहे, त असांखे लिवर जूं ॿियूं बि डिज़ीज़ आहिनि, जीअं हाणे तव्हां हेपेटाइटिस बी सी जो ज़िक्र कयो, जीअं सिरोसिस जो ज़िक्र था करियो, ऐं कैंसर बि जल्दी मरीज़ खे ख़बर न पवंदी आहे, देरि सां ख़बर पवंदी आहे। त जॾहिं जिगर असांजो बीमार थियणु शुरू कंदो आहे त असांखे कीअं फ़ौरन ख़बर पए त हिन जिगर में हाणे सिरोसिस शुरू थी वियो आहे या ट्यूमर शुरू थी वियो आहे या फैटी लिवर थी वियो आहे, त छा असांखे बार बार स्क्रीनिंग कराइणी घुरिजे, चेक कराइणु घुरिजे, कीअं ख़बर पए त जीअं असां बीमारी खे फ़ौरन पकड़े हुनजो इलाजु कयूं? ॾिसो, हेपेटाइटिस बी सी त असां वटि तमामु घणो कॉमन आहे, उन लाइ कोशिशि कजे त मरीज़ आम माण्हू हिकु दफ़ो स्क्रीन ज़रूरु कराए ज़िंदगी में। ॿी शइ इहा आहे त जेकॾहिं ख़ानदान में कंहिंखे हेपेटाइटिस बी वेझो मौजूदु आहे कंहिंखे, त उहो ज़रूरु स्क्रीनिंग कराए। या उहे माण्हू जंहिंजो रिस्क घणो आहे, रिस्क घणो इहो आहे त जेकॾहिं अहिड़े जॻह ते कमु कनि था जिते प्रिक थियण जा चांसिस वधीक आहिनि, ज़ख़म थियण जा चांसिस वधीक आहिनि, त उन्हनि खे कराइणु घुरिजे। असां हेल्थ केयर सिस्टम में जेको कमु कयूं था, जीअं नर्सिस डॉक्टर्स वग़ैरह आहिनि, उन्हनि खे पंहिंजो टेस्ट ज़रूरु कराइणु घुरिजे। उन जे अलावा आम पॉपुलेशन में छा जो फैलियल तमामु घणी आहे या कंहिं एरिया में तमामु घणी हेपेटाइटिस बी सी नज़र अची रही आहे, त मरीज़ घणा आहिनि, त उन एरिया में कोशिशि कजे त माण्हुनि खे चइजे त उहे स्क्रीन कनि। छा लाइ टेस्ट एॾो महांगो न आहे रहियो, ऐं टेस्ट काफ़ी जॻहनि ते गवर्नमेंट सेटअप में त फ्री में बि थी वञे थो, त उहो टेस्ट उन तरीक़े सां थी सघे थो। ॿियो जेकॾहिं ॿियनि बीमारियुनि जी ॻाल्हि कयूं त कंहिंखे कैंसर आहे या अहिड़े क़िस्म जी का शइ आहे, त ॾिसो असांजो कुदरती सिस्टम जॾहिं ख़राबु थियणु शुरू थींदो आहे त कुझु न कुझु महसूसु थियणु शुरू थी वेंदो आहे। जेकॾहिं कैंसर जा मरीज़ आहिनि, उन्हनि खे बुख लॻणु घटि थी वेंदी आहे, थी सघे थो उन्हनि खे हल्को हल्को बुखार हुजे, थी सघे थो उन्हनि जो हल्को हल्को वज़न घटि थियणु शुरू थियो हुजे। सो जेकॾहिं तव्हांखे महसूसु थिए थो त जिस्म में कुझु एबनॉर्मल शयूं ज़ाहिर थियणु शुरू थी वियूं आहिनि, त कोशिशि कजे त चेकअप वञी कराए वठो। अच्छा, इहो इन खे करे त असांखे जेको चेकअप ज़रूरु कराइणो। कुझु माण्हुनि खे जस्ट सिंपली ख़ारिश थियणु शुरू थी वेंदी आहे जिस्म में, जंहिंजो को सबबु कोन हूंदो आहे। जीअं असां वटि बिलेरी सिरोसिस जा पेशेंट्स आहिनि या जिगर जा मसइले जा पेशेंट्स हूंदा आहिनि, उन्हनि खे जिस्म में असांजे लिवर जो असांजे GIT सां कहिड़ो रिलेशन आहे? छा जेकॾहिं असांजो GIT ख़राबु आहे, बुख नथी लॻे, पेट भरिजी थो वञे, माना जेके ईअं सम्झो त का शइ मज़ेवारी न आहे, त छा इहो ई महसूसु करियूं त लिवर बि ख़राबु आहे? लिवर जेको आहे सो सम्झो कि लिवर में कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांजी एपीटाइट में, यानी असांखे जेका बुख लॻे थी उन जे सिस्टम खे मेंटेन रखण लाइ ज़रूरी हूंदियूं आहिनि। त जॾहिं बि जिगर ख़राबु थींदो आहे, चाहे उहो हेपेटाइटिस हुजे, सिरोसिस हुजे, मेलेग्नेंसी हुजे, ॿियो कुझु हुजे, उन में माण्हुनि खे बुख लॻणु घटि थियणु शुरू थी वेंदी आहे। असांजो GIT निज़ाम डिस्टर्ब थींदो। जी जी बिल्कुलु। उन में अल्सर या ॿियो कुझु थी सघनि था, ॿियूं बि बीमारियूं उन में? लिवर जी बीमारी सां GIT में हिकिड़ो त वराइसिस थींदियूं आहिनि, यानी असांजे खाधे जे नाली में नसूं सुॼी वेंदियूं आहिनि, ऐं उन जे करे जेको आहे सो चांसिस हूंदा आहिनि त जीअं रत जी उल्टी अची वई कंहिं माण्हू खे। उन जे अलावा मैदे में सोज थी सघे थी,
ऐं उन जे अलावा जेकॾहिं तमामु घणो उन में असांजो जिगर जेको आहे सो उहो प्रोटीन्स ठाहींदो आहे। प्रोटीन्स असांजे सॼे सिस्टम में ज़रूरी हूंदो आहे त असांजे जेको जिस्म में पाणी आहे उहो मेंटेन रहे। मेंटेन रहण जो मतिलबु इहो आहे त असांजे जिस्म जे जेके शरियानूं उन में अंदरि ई ब्लड मौजूदु रहे। उन लाइ जेको एल्बुमिन खपे, जेको प्रोटीन खपे, उहो लिवर ठाहींदो आहे। सो जॾहिं लिवर उहो न ठाहींदो आहे त ऑब्वियसली सॼे जिस्म ते सोज अचणु शुरू थी वेंदी आहे। उअं ई असांजे खाधे जी नाली ते बि सोज अचणु शुरू थी वेंदी आहे। इन मतिलबु जेको पेट में पाणी थो अचे उहो इन करे जिगर सही कमु नथो करे। जी बिल्कुलु, उहो इन जो रीज़न इहो ई आहे त जिगर कमु नथो करे ऐं जिगर जे कमु न करण जे करे जेको आहे सो पेट में पाणी अचणु शुरू थी वेंदो आहे। अच्छा, फैटी लिवर जो बि तव्हां ज़िक्र कयो मैडम। फैटी लिवर जॾहिं थी वेंदो आहे छा उन में छा हूंदो आहे? छा लिवर जे अंदरि चर्बी अची वेंदी आहे या मथां चर्बी अची वेंदी आहे? जी ॾिसो, जिगर जेको आहे उन जो हिकिड़ो कमु स्टोरेज जो बि आहे, यानी असांजी ग़िज़ा खे स्टोर बि कंदो आहे, प्रोटीन्स बि ठाहींदो आहे। उन में अंदरि जेको आहे सो कुझु लिपिड्स वग़ैरह बि कैटाबॉलिज़म कम हूंदा आहिनि। सो उन में चांसिस जेकॾहिं उहे माण्हू जेके वज़न में तमामु घणा आहिनि, हेवी आहिनि, ओवर वेट आहिनि, जिन खे डायबिटीज़ आहे, जिन खे हाइपरटेंशन आहे, जिन खे कोलेस्ट्रोल जी बीमारी आहे, उन्हनि सभिनी में चांसिस थी सघनि था त उन्हनि जे जिगर ते चर्बी जमा थियणु शुरू थी वञे। जेको हूअं बि लिवर जमा कंदो आहे, पर उहो एक्सेसिव जमा थियणु शुरू थी वेंदी आहे। जॾहिं एक्सेसिव चर्बी जिगर जे अंदरि जमा थियणु शुरू थी वेंदी त ऑब्वियसली उहो उनखे डैमेज कंदी। जेका शइ वधीक हूंदी उहा उनखे डैमेज कंदी। सो उन में पोइ उन बीमारी खे असां चवंदा आहियूं फैटी लिवर डिज़ीज़। त हुन जो डायग्नोस जो कहिड़ो तरीक़ो कीअं ख़बर पवंदी आहे तव्हांखे त हिनखे फैटी लिवर आहे? को टेस्ट आहे? हाँ, फैटी लिवर डिज़ीज़ जेके पेशेंट जेके वज़न में वधीक आहिनि, डायबिटिक आहिनि, हाइपरटेंशन, हाइपर कोलेस्ट्रोलिमिया वारी बीमारी वारनि मरीज़ आहिनि, त उनखे असां सिंपल सो हिकिड़ो टेस्ट कंदा आहियूं त अल्ट्रासाउंड एब्डोमेन कराइणो। उन में अची वेंदो आहे? हा, जिगर जे जेको अल्ट्रासाउंड आहे उन में वॾे आराम सां अची वेंदो आहे। ऐं जेकॾहिं रिस्क आहे, तमामु घणो चांसिस आहिनि, ऐं लिवर में अगरि अल्ट्रासाउंड ते कंफर्म नथो थी सघे त पोइ उनजा कुझु ॿिया टेस्ट बि आहिनि, MRI बि आहे, ॿियूं शयूं बि आहिनि, CT स्कैन बि आहिनि, पर सभिनी खां सुठो टेस्ट जेको आहे उहो अल्ट्रासाउंड आहे। जेकॾहिं कंहिंजो फैटी लिवर आहे त उनजो इलाजु आहे? फैटी लिवर जो इलाज बेसिकली जेको फैट जी डिपोज़िशन आहे उन खे घटि करणु आहे असल में। सो उहे सभु शयूं जिन जे करे उहो चर्बी जमा थियणु शुरू थी वियो आहे, उनखे ठीकु कयूं। असां पंहिंजो वज़न ठीकु कंदासीं, एक्सरसाइज़ कंदासीं, खाधे पीते जो ख़्यालु कंदासीं, शुगर आहे त शुगर खे कंट्रोल कंदासीं, कोलेस्ट्रोल आहे त कोलेस्ट्रोल जी दवा वठंदासीं। उन जे अलावा सपोर्टिव तौर ते असां चवंदा आहियूं त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असां उनखे सपोर्ट जे तौर ते ॾींदा आहियूं, जीअं वाइटामिन ई ॾेई छॾी, या इंसुलिन रेज़िस्टेंस जेको आहे बेसिकली उहो सम्झो कि हिकिड़ो तरीक़ो आहे जंहिंजे करे फैटी लिवर थियण जा चांसिस घणा हूंदा आहिनि। त उन खे रोकण जे लाइ कुझु दवाऊं अहिड़ियूं आहिनि जेके इंसुलिन रेज़िस्टेंस खे घटि कंदियूं आहिनि, उहे असां मरीज़ खे प्रिस्क्राइब कंदा आहियूं। मरीज़ बिल्कुलु ठीकु थी सघे थो जेकॾहिं उहो प्रॉपरली पंहिंजी लाइफ स्टाइल खे ठीकु करे, पंहिंजे वज़न खे घटि करे, एक्सरसाइज़ करे, ऐं अगरि जेकॾहिं घणो मसइलो आहे त उन जूं दवाऊं इस्तेमालु करे त इनशाला ठीकु थी वेंदो। अच्छा, तव्हां ॿ टे दफ़ा ज़िक्र कयो डॉक्टर साहिबु हिकिड़ो ॾाढो आहे त शुगर आहे या ब्लड प्रेशर आहे। चवंदा आहिनि जेकॾहिं शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे त दिलि जूं बीमारी थींदियूं आहिनि, पर शुगर ऐं ब्लड प्रेशर जो असांजे जिगर सां कहिड़ो तालुक़ु आहे? उन जे करे जिगर छो थो मुतासिर थिए? जी, डायबिटिक्स में असल में जेका अॼुकल्ह जी जेका नई हो जेका आहे कॉन्सेप्ट आहे उहो इहो ई आहे त जिगर ई बेसिकली डायबिटीज़ ऐं ॿियनि शयुनि सां गॾु लिंक्ड आहे। यानी डायबिटीज़ जे करे कोलेस्ट्रोल वधी सघे थो जिस्म में, डायबिटीज़ जे करे जेको आहे सो शरियाननि ते अफेक्ट थी सघे थो, डायबिटीज़ जेका आहे सो जिस्म जो को बि अहिड़ी शइ न आहे जंहिंखे मुतासिर न कंदी आहे। वो त दिलि जूं बीमारियूं त थी सघनि थियूं, पर जिगर जूं बीमारियूं बि थी सघनि थियूं। जी बिल्कुलु, जिगर जूं बि थी सघनि थियूं, ऐं जिगर में घणो करे असां वटि चांसिस इहे ई हूंदा आहिनि त फैटी लिवर डिज़ीज़ थी वञे। ब्लड प्रेशर जो बि असरु आहे जिगर ते? ब्लड प्रेशर जे पेशेंट्स में बि फैटी लिवर थियण जा चांसिस हूंदा आहिनि। छाला जिन जो कोलेस्ट्रोल वधियलु हूंदो आहे, त जिन माण्हुनि जो कोलेस्ट्रोल वधियलु हूंदो आहे उन्हनि में चांसिस हूंदा आहिनि त उन्हनि खे फैटी लिवर डिज़ीज़। चयो वञे थो त फास्टिंग या रोज़ो, रमज़ान शरीफ़ जो महीनो हले थो, रोज़ा जिन माण्हू रखनि था, पर साइंस बि इहो प्रूव कयो आहे त जेकॾहिं तव्हां फास्टिंग ते आहियो त तव्हांजो जिगर जेको आहे उहो काफ़ी बहितर थो थिए, फैटी लिवर बि ठीकु थी सघे थो, या जिगर जी लिवर सिरोसिस बि ठीकु थी सघे थो। त छा फास्टिंग जेका असां 12-13 कलाक कयूं था उहा असांजी मेटाबॉलिज़म या कैटाबॉलिज़म या जेको लिवर जी जेका बायोलॉजिकल फंक्शन आहे उनखे बहितर थो करे? जी बिल्कुलु, सम्झो कि रोज़ो जेको आहे सो जिगर जो रेस्ट जो टाइम आहे। असां सॼो ॾींहुं ऑब्वियसली जेको खाऊं था उहो नथा खाऊं त ऑब्वियसली जिगर जेको आहे सो उहो रेस्ट करे थो। ॿियो इहो आहे त उन में फास्टिंग जेका आहे सो इंसुलिन रेज़िस्टेंस खे घटि कंदी आहे। फास्टिंग सां वज़न घटि थिए थो, शुगर घटि थिए थी। जी बिल्कुलु, शुगर जी लेवल्स घटि थींदी, वज़न पेशेंट जो घटि थींदो, उन जे अलावा लिवर जी फंक्शन में उन्हनि खे रेस्ट मिलंदो,
ॿियो इहो आहे त ओवरऑल इंसुलिन रेजिस्टेंस खे बहितर कंदी आहे। जॾहिं इंसुलिन रेजिस्टेंस बहितर थींदो त काफ़ी शयूं पंहिंजो पाण ई बहितर थियनि। कोलेस्ट्रॉल खे घटाए सघे थो, ब्लड प्रेशर खे घटाए सभु सघे शयूं थो, घटि थी टेंशन खे सघनि घटाए थियूं। सघे थो। जी बिल्कुलु सभु शयूं घटि थी सघनि त रमज़ान शरीफ़ जा रोज़ा त चलो मुस्लमाननि ते जेके आहिनि असां ते फ़र्ज़ु आहिनि, पर आम ॾींहंनि में बि रोज़ा रखी असां फ़ाइदो वठी सघूं। जी बिल्कुलु मुस्लमान आहे त उहो रोज़ा ई रखंदो ऑब्वियसली, पर जेकॾहिं नॉन मुस्लिम बि आहे त उहो इंटरमिटेंट फास्टिंग जंहिंखे चवंदा आहियूं, उहो इंटरमिटेंट फास्टिंग करे बि जेको आहे सो जिस्म खे बहितर करे सघे थो। अच्छा, चवंदा जॾहिं असां फास्टिंग में हूंदा आहियूं या रोज़े में हूंदा आहियूं त लिवर सिरोसिस में जेका इंजेक्शन लॻाईंदा हुआ तव्हां अॻे मुख़्तलिफ़, हाणे त उहो बंदि थी वियो, हाणे त गोरी उहो ऑटोमेटिक उन में रिलीज़ थो थिए। हा, इहा ॻाल्हि सही आहे। उन में छा रिलीज़ जेके इंजेक्शन्स अॻे लॻाईंदा हुआ न तव्हां, जी जी हेपेटाइटिस जे लाइ, हेपेटाइटिस जे लाइ इंटरफेरॉन इंजेक्शन। इंटरफेरॉन, त इंटरफेरॉन जॾहिं फास्टिंग में वधंदा आहिनि जिगर में, प्रोड्यूस थींदा आहिनि जॾहिं असां फास्टिंग ते हूंदा आहियूं पाणी ऑटोमेटिकली। इंटरफेरॉन बेसिकली कुझु साइंसदान जो चवणु आहे त जॾहिं असां फास्टिंग ते हूंदा आहियूं त लिवर में इंटरफेरॉन पाणी प्रोड्यूस थींदा आहिनि, लॻाइण जी ज़रूरत न थींदी। जी उहो बॉडी मैकेनिज़म आहे, उहो काफ़ी उन लेवल जी ॻाल्हि आहे त इंटरफेरॉन आहे या ॿियो इंटरफेरॉन अल्फा आहे, गैमा आहे, हा, उहो बीटा मुख़्तलिफ़ आहे, प्रोड्यूस अहिड़े थी क़िस्म थींदा जी। आहिनि हा, त उहो केमिकल्स। उन जी चेंजिस था अचनि थियूं बॉडी में, काफ़ी चेंजिस जेके आहिनि उहो बॉडी में अची वञनि थियूं। त मतिलबु इहो आहे त जेकॾहिं असां फास्टिंग ते आहियूं त काफ़ी जिगर खे फ़ाइदो आहे। काफ़ी फ़ाइदो आहे। काफ़ी फ़ाइदो आहे, मतिलबु इन मां ओवरऑल जेको आहे हेल्थ जो बेनिफिट तमामु घणो आहे इन में। कीअं, मतिलबु थोरो ॿुधाईंदो न? ओवरऑल हेल्थ जो बेनिफिट जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं तव्हां फास्टिंग कयो था त फास्टिंग में तव्हांजो ब्लड प्रेशर घटि थो थिए, शुगर लेवल्स घटि थियनि थियूं। कंटिन्यूस अगरि तव्हां फास्टिंग कई आहे, जीअं रमज़ान जी फास्टिंग काफ़ी पूरो महीनो हले थी, हा। त उन में चांसिस इहे हूंदा आहिनि त वज़न घटि थी वेंदो। वज़न घटि अच्छा, थियण सां सेल जेके अंदरि हूंदा आहिनि असांजा उहे रिपेयर थींदा आहिनि? सेल्स त रिपेयर थींदा रहंदा आहिनि। ओके। सेल्स त रिपेयर थींदा रहंदा आहिनि, पर ऑब्वियसली उहे शयूं जेके एक्सेसिव असांजी बॉडी में मौजूदु आहिनि उहे बहितर थींदियूं, त उन सां गॾु गॾु जेको आहे सो असांजी इम्यूनिटी ऐं रिपेयर सिस्टम बि बहितर थींदो। जेतिरो तव्हां जूं वज़न घटि थो थिए या इंसुलिन रेजिस्टेंस घटि थो थिए, ओतिरो चांसिस आहिनि त तव्हांजी वेलबींग बहितर थींदी। अच्छा अच्छा, डॉक्टर साहब थोरो हिन पासे काफ़ी माण्हुनि जो सुवालु हो त जॾहिं जिगर ख़राबु थो थिए, कंहिं हेपेटाइटिस बी जे करे, सी जे करे, लिवर सिरोसिस जे करे, जॾहिं पाणी पेट में अचणु शुरू थिए त अहिड़े मरीज़नि खे कीअं ठीकु कजे? छा अहिड़ा इलाज जा तरीक़ा दुनिया में मौजूदु आहिनि त इहो पेट जो पाणी बि ख़तमु थी वञे, मरीज़ ठीकु थी वञे? इन लाइ को तरीक़ो आहे, को ऑपरेशन, का सर्जरी, का दवा, का इंजेक्शन? अच्छा, पेट में पाणी अची वञण खां पोइ पहिरीं त असां उन्हनि खे दवाउनि जे तरीक़े सां ठीकु कंदा आहियूं। कुझु दवाऊं ॾींदा आहियूं जंहिंसां पेट जो पाणी घटि थी वञे। जेकॾहिं जिस्म में तमामु प्रोटीन घटि आहे त असां उहो प्रोटीन लॻाईंदा आहियूं उन खे। उन जे अलावा जेको आहे सो कुझु प्रोसीजर्स बि आहिनि अहिड़ा, जेकॾहिं दवा सां ऐं लूण जे इस्तेमाल जे घटि करण सां ऐं प्रोटीन ॾियण जे बावजूद बि जेको आहे सो पेट जो पाणी नथो वञे, त पोइ वरी कुझु प्रोसीजर्स बि आहिनि, उहे बि थियनि था। पर आख़िर में जेकॾहिं बिल्कुलु ई पेट जो पाणी जो मसइलो हल नथो थिए पेशेंट जो, या कॉम्प्लिकेशंस ठीकु नथियूं थियनि ऐं पेशेंट जी उमिरि बि एतिरी घणी न आहे, त पोइ उनखे घणो करे असां लिवर ट्रांसप्लांट जो ऑप्शन ॾेई छॾींदा त आहियूं। तव्हां छा था सम्झो, जेकॾहिं लिवर सिरोसिस जो मरीज़ आहे उनखे जॾहिं तव्हां लिवर ट्रांसप्लांट कयो त उहो मुकमल ठीकु थी वेंदो? लिवर ट्रांसप्लांट सां पेशेंट जा पंहिंजो लिवर जो फंक्शन ठीकु थी वेंदो, ऑब्वियसली लिवर ट्रांसप्लांट थी वियो सॼो लिवर कढी ॿियो लॻाईंदो ईअं? आहे। लिवर जो पीस हूंदो आहे जेको कढी हेल्दी डोनर मां जेको आहे सो डिज़ीज़ पेशेंट खे लॻाए वेंदो न आहे। त उहो जेको डिज़ीज़ लिवर आहे उहो कढणो पवंदो या उन में ई गॾु लॻाइणो पवंदो? न, उन में गॾु कोन लॻाईंदा आहियूं, उन जे अलावा लॻाईंदा आहियूं। हिकिड़ो सॼो प्रोसीजर आहे मतिलबु ठीकु जंहिंजे आहे। मथां, त पर उहो जेको हेल्दी डोनर मां जेको आहे सो पीस कढी ऐं उनखे हुन में लॻायो वेंदो आहे। पर इहो आहे त ऑब्वियसली जेके ट्रांसप्लांट जा पेशेंट हूंदा आहिनि उन खे ॿियूं दवाऊं कुझु खाइणियूं पवंदियूं उन्हनि सां गॾु, त ताकी उन जी लिवर ट्रांसप्लांट जेको आहे सो मेंटेन रहे। को बि ट्रांसप्लांट हुजे उन लाइ ॿियूं दवाऊं कुझु कंटिन्यूस मरीज़ ॾाढो खे सुठो खाइणी डॉक्टर साहब तव्हां असांखे ॼाणनी, पर जेकॾहिं जिगर जी बीमारी थी वञे त उहे मरीज़ पोइ भले केतिरो बि इलाजु कराइनि पर अॻिते हली करे उहो कॉम्प्लिकेशन में हलिया था वञनि, त कहिड़ा एहतियात कजनि? आख़िर में ॿुधायो त कहिड़ा एहतियात कजनि जे जिगर असांजो हमेशह ठीकु रहे? जी, अॼु ॾिसो हेपेटाइटिस ए आहे, ई आहे, इन जी त वैक्सीन्स अवेलेबल आहिनि। हिकिड़ो त इहो आहे हिफ़ाज़ती, जिन खे इंडिकेटेड आहे हिफ़ाज़ती टीको लॻायो, बी जो बि हिफ़ाज़ती टीको आहे, उहो सभिनी खे इंडिकेटेड आहे त उहे लॻाइनि। उन जे अलावा खाधे पीते जी शयुनि में तमामु घणो ख़्यालु रखणु घुरिजे। खाधे पीते जी शयूं ख़राबु न हुजनि, पाणी बॉइल थियलु हुजे, ॿाहिरि जेको आहे सो जिते तव्हांखे ख़बर आहे त सही खाधो पकल न आहे उते खाधो न खायो वञे, इन्हनि शयुनि जो ख़्यालु करणु घुरिजे। उनजे अलावा इहो आहे त जॾहिं बि वॉशरूम वञिजे थो या मानी खाइणु शुरू कजे थो, उन खां पहिरीं हथ धोअणु तमामु ज़रूरी शइ आहे। इन्हनि शयुनि सां हेपेटाइटिस ए, ई जे थियण जा चांसिस घटि थी वेंदा मरीज़ खे। उन जे अलावा जेको आहे बी ऐं सी आहे, उन में इहो आहे त तव्हां हिकिड़ो त ख़ामख़ा जेको ड्रिप्स वग़ैरह न लॻारायो। असां वटि आम मरीज़ खे इहो हिकिड़ी आदत बि आहे त जेकॾहिं कुझु बि थियो त हाणे ताक़त जी ड्रिप असां लॻारायूं था,
ड्रिप न लॻायो उन क्लिनिक्स ते वञो जिते तव्हांखे पक आहे त स्टरलाइज़ेशन सही थियल हूंदी। इंजेक्शन हिकिड़ो साॻियो इंजेक्शन न लॻायो, साॻे जो साॻियो शेविंग किट्स जेके आहिनि सो हिकिड़े ई आम माण्हू जेको इस्तेमालु करे थो वरी ॿियो जेको आहे सो उहो इस्तेमालु न करे। नेल कटर्स पंहिंजा अलॻि रखो, जेकॾहिं घर में को मरीज़ आहे त उन जो नेल कटर्स शेविंग किट्स वग़ैरह अलॻि हुअणु घुरिजनि। ऐं प्रोसीजर करायो था, को सर्जिकल प्रोसीजर करायो था या का अहिड़े क़िस्म जी शइ थिए थी या अहिड़ी इतफ़ाक़ में जल्दी में किथे सर्जरी या टाका लॻी विया त पोइ उन खां पोइ कुझु अरसे खां पोइ तव्हां चेक करे सघो था त ख़ुदा न ख़ास्ता तव्हांखे कंटामिनेशन त न थी। ॿियो ब्लड आहे, ब्लड बैंक्स आहिनि त जेकॾहिं ब्लड कंहिं मरीज़ खे ब्लड लॻाइण जी ज़रूरत पए थी त कोशिशि कजे त अहिड़ी ब्लड बैंक मां ब्लड वठे जेके रिलायबल हुजे, जेके सही ब्लड, माना आम हिकिड़ो गलन में हिकिड़ी ब्लड बैंक ठहियलु आहे जेकॾहिं त उतां ब्लड वठण खां बहितर आहे त मरीज़ खे पंहिंजो अटेंडेंट, पंहिंजो रिश्तेदार जेको आहे सो पंहिंजो रतु ॾिए क्रॉस मैच खां पोइ त उहो वधीक बहितर आहे, या बहितर ब्लड बैंक खे जेको आहे सो उतां ब्लड वरितो वञे। त इहे शयूं आहिनि, इहे आम शयूं आहिनि जिन खे अगरि ख़्यालु कयो वञे त ऑब्वियसली इहे बीमारियूं फैलिजनि ई न। स्क्रीनिंग बि कराए स्क्रीनिंग बि कराइजे, बिल्कुलु ॾाढो स्क्रीन सुठो। थियणु डॉक्टर साहब तव्हां डॉक्टर शबनम तव्हां ॾाढी ज़बरदस्त असांखे ॼाण ॾिनी त लिवर डिज़ीज़ जा इलाज जा सुठा तरीक़ा मौजूदु बि आहिनि ऐं हुन खां बची बि सघिजे थो। मैसेज छा हूंदो पैगाम? ही पैगाम इहो ई आहे त हाणे हेपेटाइटिस बी ऐं सी एतिरी तमामु घणी फैलिजी वई आहे असां वटि की असांखे कोशिशि कजे त असां इन बीमारियुनि खे फैलण न ॾियूं। उन में ऑब्वियसली हे तमामु हिकिड़ो सुठो सिस्टम आहे डॉक्टर वाहिद के जेतिरी अवेयरनेस हूंदी आम माण्हू खे ओतिरो ई जेको आहे सो इन बीमारियुनि खां असां बची सघूं था। सो इन्हनि शयुनि में ख़्यालु कयो, खाधे पीते जी शयुनि जे इस्तेमाल में ख़्यालु कयो ऐं इन जे अलावा जेकॾहिं स्क्रीन कराए वठो त वधीक बहितर आहे। जेकॾहिं टेस्ट कराए वठो त हेपेटाइटिस बी या सी तव्हांखे मौजूदु त न आहे, ऐं जंहिं हेपेटाइटिस लाइ टीका मौजूदु आहिनि जीअं बी आहे, ई आहे या ए आहे, उन जा टीका लॻाए वठो त वधीक बहितर आहे, इन सां माण्हू बची सघे। वरी महिरबानी, थैंक यू डॉक्टर शबनम तव्हां असां वटि नाज़रीन। असांजे मज़ूद महिमान डॉक्टर शबनम असां सां गॾु ॾाढी ज़बरदस्त असांखे ॼाण ॾिनी त हेपेटाइटिस बी खां बची बि सघिजे थो, उनजे इलाज जा बि सुठा तरीक़ा आहिनि। पर असां वटि हेपेटाइटिस बी ज़ाहिर बि देरि सां थींदी आहे, वरी असां बि उनखे नज़रअंदाज़ करे सघंदा आहियूं। इन करे आख़िरी स्टेज ते जेके मरीज़ आहिनि उन्हनि जो इलाजु करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे ऐं उन करे उहे मरीज़ ॾाढो तकलीफ़ में हूंदा आहिनि। इन करे पंहिंजी सिहत जी बि ख़्यालु करियो, पंहिंजे जिगर जो बि ख़्यालु करियो, खाधा पीता जेके आहिनि उहे बि साफ़ु सुथरा हुअणु घुरिजनि। ऐं ॿी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि थी दुनिया में बि आहे त जेकॾहिं असां रोज़ो रखूं था त उहो बि असांजी जिगर लाइ काफ़ी बहितर आहे। रमज़ान जा रोज़ा रखो, इन खां अलावा बि जेकॾहिं असां रोज़ा रखूं त असांजी सिहत बहितर रही सघे थी। डॉक्टर साहब जिन्हनि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।